जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियारो सॼे मुल्क जी नौशरो फिरोज़ में भी निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ रैलियूं जेके आहिनि वक़फ़े वक़फ़े सां नौशरो फिरोज़ जे अलाह वारे चौक ते अची रहियूं आहिनि ऐं मोमिनीन पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे मां ॿुधायां त सॼे मुल्क जी नौशरो फिरोज़ में बि रोडनि रस्तनि ऐं मोमिननि पंहिंजनि घरनि खे ऐं मस्जिदुनि खे सजायो आहे ऐं उन्हनि खे सिंगारियो आहे। इन्हनि जो चवणु आहे त अॼोको ॾींहुं असांजे लाइ तमामु घणो ख़ुशियुनि वारो ॾींहुं आहे। नाज़रीन, तव्हांखे मां वधीक इहो ॿुधायां त सिक्योरिटी जे हवाले सां पुलिस जो जेको आहे नफ़री पुल पिणु जेको आहे रेलियुनि सां गॾु हली रही आहे ऐं दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पिणु जेको आहे निगरानी थी रही आहे ऐं मोमिन जेके आहिनि पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कंदे झूमी रहिया आहिनि। हर तरफ़ जेके दुरूद ऐं सलाम जूं सदाऊं बुलंद आहिनि। सॼे मुल्क जी नौशरो फिरोज़ वासी पिणु जेको आहे अॼोको ॾींहुं निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए रहिया आहिनि। जी।